अस्सलाम वालेकुम भाइरो, जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे लाइव अचण जो हिकिड़ो ख़ासि मक़सदु हूंदो आहे। हाणे बि जेको असां लाइव आया आहियूं बिल्कुलु हिकिड़े ख़ासि मक़सद सां आया आहियूं। अॼु असां वटि आई आहे असांजी भेण मज़लूम, असांजे सिंध जी न्याणी ख़ैरपुर जी धीअ तहमीना खिलजी, जंहिंसां कुझु ॾींहं अॻु में खोड़ा थाणे जो जेको SHO आहे ज़बरदस्ती करण जी कोशिशि कई हुई ऐं बदतमीज़ी कई हुई ऐं उन जे ख़िलाफ़ु असां जेॾी महिल जेको आहे सो DIG ऑफिस वियासीं ऐं हुते इंक्वायरी कराइण जे लाइ असां रिक्वेस्ट कईसीं त हुन DIG जेको आहे सो हुकुम ॾिनो त मेरिट ते इंक्वायरी थियणु घुरिजे, छो त जेको SSP ख़ैरपुर हुयो धुर लॻो पियो हो ऐं तहमीना खिलजीअ जी का बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयारु कान हुया। बल्कि अफ़सोस सां इहो थो चवणो पए त तहमीना जे मथां जेका असांजे सिंध जी न्याणी आहे, जेका असांजी भेण आहे, उन जे मथां ग़लति इल्ज़ाम लॻाया पिया वञनि। अॼु असां वटि अधी वेठी आहे ऐं सुबुह खां वठी जॾहिं त कल्ह हिकिड़ी प्रेस रिलीज़ जारी थी त SHO ऐं उन सां गॾु जेको सहूलियतकार हुया उहे ॾोही साबित थिया आहिनि ऐं उन्हनि खे रिवर्ट ऐं मुअतल कयो वियो आहे। छा इहो इंसाफ़ आहे? छा तहमीना खे इंसाफ़ मिली वियो? जॾहिं त नॉर्मली जेको असां वटि कानून आहे त इहो आहे त जेको बि न्याणीअ सां ज़बरदस्ती करण जी कोशिशि कंदो त फौरी तौर ते उनखे अरेस्ट कयो वेंदो आहे, उनजे मथां केस दर्ज कयो वेंदो आहे, न कि इंक्वायरी थींदी आहे। हिते त बाबा कानून ई पंहिंजो आहे। SSP ख़ैरपुर में हिकिड़ो अहिड़ो कानून आंदो आहे जेको सिर्फ़ु पुलिस राज आहे, जंहिंमें बासर जेके सियासी नुमाइंदा जिन जो नालो ॾियनि था उहे SHOs तैनात थियनि था, उन्हनि सां डीलियूं थियनि थियूं ऐं उहे बाक़ाइदा हिकिड़ो हिते शहनशाह लॻा पिया आहिनि। हिते जीअं चाहिनि करनि, जीअं वणेनि करनि, जंहिंखे चाहिनि तंग करनि, जंहिंखे चाहे खंबे खणी हलिया वञनि। हिते केर बि कंहिंखां पुछण वारो कोन्हे को। उनजो सबूत तहमीना खिलजी आहे, जंहिंखे राति जो न्याणीअ खे हिकिड़ो कूड़े ॾटे ते घुराए थाणे ते ऐं उनखे ज़बरदस्ती गाॾीअ में वेहारे उन सां नाजाइज़ी करण जी कोशिशि कई वई, जेका हिकिड़ी शर्मनाक वाक़ियो आहे। जेतिरी बि असां मज़म्मत कयूं उहा घटि आहे, पर ख़बर न आहे SSP किथे घुमा। SSP खे अगरि पंहिंजी भेण सां कोई बि ईअं करे हा त छा SSP चुप हुजे हा? छा तहमीना SP जी न्याणी न आहे? छा तहमीना SP जी भेण न आहे? SP जो फ़र्ज़ु हुयो त लड़ी अची हा, तहमीना जे मथे ते अची हथु रखी हा, हिनखे अजरक पारायां, चएसां तूं असांजी न्याणी आहे, असांजी भेण आहे। अगरि असांजे इदारे मां कंहिं बि तोसां नाजाइज़ी कई आहे त असां हुनखे सख़्तु सज़ा ॾींदासीं, पर ईअं थींदे नज़र नथो अचे। अचो त अदी तहमीना खां पुछूं था त हिन महिल ताईं तहमीना सां पुलिस जो रवैयो कहिड़ो रहियो आहे? जी अदी मां हुते SP ऑफिस असां वियासीं त हुते SP ॿुधी करे ऐं जेका असां हली वियासीं सुबुह खां वठी मां हिकु हुते वेठी वेही असां थकिजी पियासीं। हाणे मां हिते अधी वटि आई आहियां, कोई तदारक हिते असांजो कोन्ह थियो, अधी असां कटे अधी असां साथ ॾिनो आहे। असां जेकॾहिं मुंहिंजी सूमर ते FIR दर्ज न कई वई ऐं सूमर ताईं FIR दर्ज न कई वई, मां सूमर ते पंहिंजो पाण खे पेट्रोल हारे करे SP ऑफिस जे अॻियां मां पंहिंजो पाण खे सारे मारे छॾींदसि। बराए महिरबानी करे मुंहिंजी सूमर ताईं मुंहिंजी FIR दर्ज कई हिननि ज़ालिमनि खे इन्हनि खे अंदरि कयो वञे, महिरबानी। तव्हां सां इंसाफ़ थियणु घुरिजे न, पर असांजे ख़ैरपुर में त झंग जो कानून आहे। झंग जे कानून में इंसाफ़ जी उमेद तमामु घटि हूंदी आहे। छा इहा अदी असांजी भेण न आहे, असांजी न्याणियुनि जहिड़ी न आहे? थोरो सीने ते हथु रखी सोचो त कानून में छा एतिरो रिलीफ हूंदो आहे जो तव्हां जवाबदारनि खे एतिरो वॾो प्रोटोकॉल था ॾियो। सुबुह खां वठी तहमीना खिलजी SSP ऑफिस जे गेट ते बीठी आहे, पर केर बि SSP ऑफिस में मिलण जे लाइ तयारु न आहे। ॿई जेके SP आहिनि, सऊद मंगसी ऐं नौशरवाल चांडियो, इहे ॿई SP ऑफिस मां ख़बर न आहे काॾे भॼी हलिया विया आहिनि, पर केर बि अटेंड करण जे लाइ तयारु कान्हे को। हीअ वीचारी न्याणी सुबुह खां वठी हिते SP ऑफिस जे गेट ते वेही हाणे मुंहिंजी ऑफिस में आई आहे। चए थी त बाजी SP ऑफिस में केर बि कोन्हे को, केर बि मिलण जे लाइ तयारु कान्हे को। हालांकि कल्ह जॾहिं हिननि प्रेस रिलीज़ कढी छॾी आहे त SHO ऐं उनजा सहूलियतकार ॾोही आहिनि। जॾहिं इंक्वायरीअ में इहो क्लियर थी वियो आहे त उन्हनि जे मथां कानूनी प्रोसेस मुताबिक़ FIR दर्ज थियणु घुरिजे ऐं उन्हनि खे फौरी तौर ते अरेस्ट करणु घुरिजे, पर एतिरी उन्हनि खे रिलीफ, एतिरी उन्हनि खे सपोर्ट छो ऐं छाजे करे? छा हीअ इंसान न आहे? हीअ कंहिंजी धीअ न आहे, कंहिंजी भेण न आहे जो अदीअ सां इंसाफ़ थींदे नज़र नथो अचे?
तव्हां अदी छा चवंदव? अदी मां इहो चवंदसि जेकॾहिं मुंहिंजी एफआईआर दर्ज नथा कनि, इंसाफ़ दर्ज नथा कनि, मां पाण खे ख़तमु करे छॾींदमि। मुंहिंजी मौत जा ज़िम्मेवार इहा सरकार हूंदी, इहे एसपी ज़िम्मेवार हूंदो। मुंहिंजी दर्ज नथा करनि एफआईआर, उहे अञा कातिल अञा जेका सो शहर थी गिटिन में घुमंदा ऐं मुंहिंजे लाइ अञा धमकियूं ॾींदा था अथनि। असांजो कहिड़ो इहा आंगठो पटींदी, असांखे छा हीअ कंदी, कुझु बि कोन थींदसि। एसपी बि असांजो पंहिंजो आहे, इहे कुझु न करे सघंदी। अञा त हुते गिटिन में मूंखे धमकियूं ॾियनि था, दरवाज़ा खड़काए करे धमकियूं ॾेई वञनि था, कुझु न करे सघंदी। असां उअं ई शहर थी घुमूं था, उहे कातिल उहे अञा घुमनि था शहरनि वांगुरु। मुंहिंजो कोई अञा इंसाफ़ न थियो, मुंहिंजी एफआईआर कटी वञे, न त सूमर ताईं मां पंहिंजो पाण खे ॿाहिरि एसपी ऑफिस जे साम्हूं ॿाहिरि मां पंहिंजो पाण पेट्रोल हारे करे मां पाण खे साड़े छॾींदमि। मुंहिंजो ज़िम्मेवार इहे एसपी हूंदो। इहा हक़ीक़त आहे त असांजे समाज में झंग जो कानून आहे। इन जे करे ई असांजूं जेके भेणियूं आहिनि ऐं असांजूं नियाणियूं आहिनि उहे वहशी दरिंदनि जे शिकार बणिजी रहियूं आहिनि। जेकॾहिं कानून सख़्तु हुजे ऐं अहिड़नि वहशी दरिंदनि जानवरनि खे अगरि सज़ाऊं मिलनि त शायदि इहे क्राइम रुकिजी वञनि। पर तव्हां मूंखे हिकिड़ो को सबूत ॿुधायो, को प्रूफ ॾियो त कंहिं बि अगरि अहिड़ो को बासर हुजे, को सियासी नुमाइंदो हुजे जंहिं ते हथु हुजे, अगरि उन कंहिं नियाणीअ सां ज़्यादती करण जी कोशिशि कई हुजे त छा उनखे कॾहिं सज़ा मिली आहे? अगरि मिली आहे त मूंखे ॿुधायो। ठीकु आहे, अगरि तहमीना हिकु ग़रीब घर जी नियाणी आहे त इन जो मक़सदु इहो त न आहे त हिकिड़ो SHO जेको पाण खे मुहाफ़िज़ थो सॾाए, जेको पाण खे ग़रीबनि जो, जेको अवाम जो रखवालो थो सॾाए, कानून जो रखवालो थो सॾाए, उहो जेकॾहिं नियाणियुनि में बुरी नज़र विझंदो ऐं अगरि नियाणियुनि खे उहो इहो चवंदो त मां मूंसां जेको आहे सो तूं मूंखे लॼा लुट करणु ॾे न त मां तोखे 5 किलो चर्च तुंहिंजे केस में अड़ाए छॾींदोमांइ। अहिड़नि वहशी दरिंदनि खे ॿुॾी मरणु घुरिजे, अहिड़नि SHOs खे ॿुॾी मरणु घुरिजे, अहिड़नि खे फौरी तौर ते सिंध मां चवां थी त सिंध पुलिस मां ख़ारिज करणु घुरिजे। इहे त लाइक़ ई न आहिनि त इहे कुर्सियुनि ते विया आहिनि। इहे कुर्सियुनि ते वेही कहिड़ो इंसाफ़ कंदा हूंदा ग़रीबनि सां? अदी तहमीना ऐलान करे चुकी आहे त जेकॾहिं सूमर ताईं जवाबदारनि खे अरेस्ट नथो कयो वञे ऐं FIR अगरि दर्ज नथी कई वञे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां त पंहिंजी नियाणीअ सां गॾु बीहंदासीं।